पनुआखिल में मुबैना तौर तपेदारनि स्टाम्प विकिरो कंदड़नि समेत सभु रजिस्ट्रार ऐं क्लार्कनि जी मिलीभगत सां हर जाइज़ कम ते आबादगार खातेदार खां खाते जी ज़मीन प्लॉट जी ख़रीद ऐं विकिरे सेल सर्टिफिकेट वारसी सर्टिफिकेट दाख़िला समेत फोती खाते जी तब्दीली सते फार्म जो नकल हासिल करण ते तपेदार क्लार्क माफ़िया पारां खुलेआम 10,000 खां 20,000 मुबैना तौर रिश्वत वठण जो सिलसिलो जारी आहे। फी वेसी रजिस्ट्री ज़रई ज़मीन की रजिस्ट्री ते सब रजिस्ट्रार पारां 30,000 रुपया रिश्वत वठण जो सिलसिलो जारी आहे ऐं खातेदार गुलाम नबी महर, सत्तार रियाज़ कलोड़ो, खालिद झुंडीर, गुलाम मुस्तफ़ा कलवड़, कामरेड मजीद जसकानी, एस इसहाक जसकानी ऐं ॿियनि रिश्वत जी आज़ार ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। अहिड़ी ख़बर CN न्यूज़ ते नशर थियण ते मुख़्तियारकार मोहम्मद कासिम धांधूखी बदिली करे शाहनवाज़ चारण खे नओं मुख़्तियारकार पनुआखिल रखियो वियो आहे, पर पोइ बि रेवेन्यू जी ऑफिस पनुआखिल में रिश्वत जी बाज़ार गरम आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची